छदे अवां जे मजहब ते तो अचा अवां जे नबी ते कलमो तो पढ़ा टिन सवालन जा जवाब दियो हजारे आलिम मुफ्ती गड थिया बादशाह सां गड उन जी कुर्सी लगाई वई वो सवाल करण लगो मुजा सवाल हन पेरियों सवाल आ अवां भी बुधंदो हाने भुख लगी थन सही सुभान अल्लाह भी हाने हो रहा था चवन दादा त भेज दस्तगीर जो नारो जो दिले दिले रखो जिसके उन पेरियों सवाल कयो त मुजो सवाल आ त रब का पेरियों केड़ी शय आ रब का पेरियों केड़ी शय आ बियो सवाल कयई त रब जो मुंह काडे आ टियों सवाल कयई त रब हियर छा थो करे सजो डी गुजरी वियो आलिम मुफ्ती जवाब दई दई थकजी पिया पर चंडरो मञे ई नथो कि मूंखे समझ में अचे त मां मञा न हजरत इमाम आजम अबू हनीफा सुभान अल्लाह 7 सालन जी उम्र आ पाण फरमाइंदा है छाजो हुजूम आ जे सुणा हिकड़ो ईसाई आ 3 सवाल खणी आयो आ बादशाह सा मथे कुर्सी गड लगल आ 3 सवाल जा जवाब आलिम मुफ्ती दई दई थकजी पियान इनके गाल समझ में नथी अचे कलमो नथो पढ़े पाण फरमाए त मुखे वठी हलो त इनके कलमो मां पढ़ाए दिया हुया त नंढा पर अल्लाह वारन जे शान सां कुर्बान वञा इमाम आजम के वठी आया सामो अची हेठ बीठा बादशाह सां मथे कुर्सी लगी पई आ साईं फरमायो त ईसाई सवाल बुधा तो के उनन जा जवाब इमाम आजम दीदो सवाल कर पेरियों सवाल केड़ो कयो सुभान अल्लाह पेरियों सवाल दे सुभान अल्लाह जो अल्लाह से तो के मदीने मोकले बाबा 3 सवाल जेके बुधाया याद है न पेरियों सवाल केड़ो तू जो अल्हम्दुलिल्लाह ये घोर खैर है ये सब अभी तो कुछ रपिया थई ख्यालन में रब का पेरियों केड़ी शही वाह वाह इन जवान ये सच्चे के हथ पल्ले ला इन बुधायो दादा तरड़ करे सुभान अल्लाह जो ईसाई जो सवाल केड़ो त रब का पेरियों केड़ी शही हजरत इमाम आजम हेरे तवज्जो कयो इमाम आजम दिसी करे बना को जायला दहन तई अंगई दा थई जिसने इहा भी का गाला 1 2 3 4 5 6 7 8 9 साईं इमाम आजम फरमाया था ईसाई दहन को अव्वल जिसे 9 को अव्वल 8 8 को अव्वल 7 7 को अव्वल 6 को अव्वल 5 को अव्वल वाह वाह 5 को अव्वल 4 को अव्वल 3 को अव्वल 2 को अव्वल 1 का अव्वल जिने 1 का अव्वल काई शे काने पाण फरमाने बागा हिन 1 का अव्वल काई शे कोने त मुजो रब कुल हो वल्लाह आदा उन रब जी जात का भी अव्वल काई शे काने सुभान अल्लाह नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी नारे पीर भैया तमजगण जो भे दस्तगी हिकड़ो सवाल जो जवाब जो आयो ईसाई जो मथो चकरा जियो सही बियो सवाल आ साईं फरमा तकड़ न कर बीठो आया वाह वाह सुभान अल्लाह अल्लाह करे तमा के बियो सवाल भी याद हो जाए अल्लाह का मुंह किस तरफ है वाह कदीर कादरी साहब ये भी मौलवियों का काम है याद करना दादा तरड़ करे सुभान अल्लाह जाओ बियो सवाल केड़ो त रब जो मुंह केड़े तरफ आ
सजो दी आलम जवाब दई दई थकजी पिया पर अल्लाह वारन जी हिकमत पांजी आ। हजरत इमाम आदम फरमाया तो मेणबत्ती खड़ी जो मेणबत्ती मेणबत्ती ॾिठी अथव छा कबो आहे हुनखे खाए बि आहे बारबो आहे। हाँ तवज्जो कयो पान फरमाए मेणबत्ती खड़ी अचो मेणबत्ती खड़ी आया साईं उन ईसाई जे साम्हूं रखी माचिस जी तीलीअ सां उनखे ॿारियो। पान फरमाए ईसाई ॿुधा हिन मेणबत्तीअ जे रोशनाईअ जो मुंहुं काॾे आहे। ईसाई ॾिसी ॾिसी चइसि हिन जो त मुंहुं जाॾे काॾे आहे। पाण फरमाए अल्लाहु नूरु समावाति वल अर्द। अरे जाॾे बि वेंदे त मुंहिंजे रब जी ज़ात तुंहिंजे साम्हूं आहे। हथ मथे खणी सुभान अल्लाह जो जवाब ॾियो। जवाब जॾहिं मिलिया उन जो साईं टियों सवाल आहे साईं फरमाए मां पिणे जो न करायां मां पिणे जो हाणे ईअं त न पाण फरमाए तोखे कानून जी ख़बर न आहे त सवाल करण वारो हेठि हूंदो आहे जवाब ॾियण वारो मथे हूंदो आहे। हाणे तूं हेठि लाओ मां मथे वेहां त जवाब ॾियां। उन थुल्हे मतारे खे खणी गेले करे हेठि लाथो हेठि लाए इमाम आदम नंढड़ा जेल खां वठी मथे विहारियो। जॾहिं बादशाह जे कुर्सीअ जे भरिसां ॿी कुर्सीअ ते विहारियो पर हाणे सवाल कर ॿुधायो त रब हींअर छा थो करे। पाण अड़े निभागा मुंहिंजो रब पूरी काइनात खे हलाइण वारो आहे। रब जो हींअर इहो कमु आहे जो रब तो जहिड़े खे हेठि लाहे मूं नंढड़े खे इज़त ॾेई मथे विहारियो मुंहिंजे रब जो। नारे हैदरी नारे पीर भैया तो मत कर जो भेज दस्तगीर के मथे करे भेज दस्तगीर जो नारो मुझा मौला जो को दिलवारी राड़ करे इश्क वारी राड़ दस्तगीर जो नारो बुधाए उनके हिन महीने में मदीने जो दीदार नसीब फरमाए। वाह ओ मुझे महबूबा जा पर उन वक्त ईसाई कदमन ते गिरी कलमो पढ़ने लगो। प्यारा दोस्तों वो जरे निगाहे वली में वो तासीर देखी बदलती हजारों लाखों करोड़ों की तकदीर देखी। वो जाओ ना अज तारमा बेड़ो तरियो बाबा हे घोट केदा न खुश नसीबन जो अज हिनन जे याद में मुस्तफा जा सेहरा प्यालन अज हिनन जे खुशिया में मुस्तफा जा सेहरा प्यालन न त घोट एक साइड जो बाबा सेहरा वरी परी भर जा बाबा घोट हुजे रिंदन जो वरी सेहरा हुजन घुटन फकीरन जा कादे यासीन कादरी बाबा गाल ठाए बाबा घोट भी उहो त सेहरा पर है केदा न खुश नसीब हैं जो अज इनन जे शादी जी खुशी में मदीने वारे जो जिक्र हली रहो आ मदीने वारे जे बचन जो जिक्र हली रहो आ यकीनन हिन का वधी कबियूं बरकत जो घड़ियूं थी न थियूं सगन चओ न अज तारमा बेड़ो तरियो मोजा मिठा तुझे करे गम दर्द व्या वारो वरियो मोजा मिठा तुझे करे मुझे पीरन जे पीर जो बचड़ो आज जो नालो अब्दुल कादिर आखरी नाए जंहिंजी मज़ार मुबारक ज़िला झंग में आ मुझे दस्तगीर जो बचड़ो आ हिकड़े मुरीद अर्ज़ कयो सुना मुर्शिद ऐं मुरीद छाखे चइबो आहे
मुर्शिद आई